अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तान इसी रहे हो शाहीन न्यूज़। जाती लगोट अल्लाह बचाए मला में इस्माइल मला कैंसर जरी मौजी मरीज में मुब्तला घर जो कमांडर फर्ज कैंसर जरी मौजी मरीज में मुब्तला के मसीह हाजी मुंतज़िर वधीक ॾिसूं शाहीन न्यूज़ जी ही रिपोर्ट। तो मूंखे इहा वात खां ई बेगुरो मर्ज़ आयो आहे। हाणे इहो तव्हां पंहिंजे बर में त मूं इलाही कुझु खोड़ कुझु इहे किसो कयो आहे, कुझु हीला हज़ारे हलाए छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू वेचारी माना जेको जंग विड़ी 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 आख़िर आऊं हारायो आहे। बीमारी मूंखां चढ़ी वई आहे, हाणे माठ करे हथो हथ माना रखी अलाह जे हवाले चुम चुम थी माठ करे वई हुअसि। बाक़ी हाणे ग़रीब माण्हू बसि माठो माठ करे बसि ख़र्चे खे नथो मेची सघे। हाणे माठ करे वेठो आहियां, हाणे वेठो न्यारियूं वसवार में छा न्यारियूं महिरबानी उन्हनि खां पइजे त कुझु माली मदद कनि। के 12 महीना खन थी विया आहिनि मर्ज़ में, पर तस्दीक थी आहे 8 महीना थी विया आहिनि हुनजी तस्दीक खे त कैंसर आहे। तॾहिं जे बावजूदि असां इलाजु एतिरो करायो आहे, हर कंहिं अस्पताल तां पूरा थरवी न खाधासीं, हिकॾां न खाधासीं, पर माल वजो जेको ई शइ हुई से बचण जा ज़ेवर से बि उकणी भाउ जो इलाजु करायो आहे। हाणे हिनखे किथां फ़र्क़ु नथी थिए। कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे जो 15-15 ॾींहं 20-20 ॾींहं माना मानी कोन खेॾंदो आहे, पोइ रॿर चमचनि सां वात में विझंदा आहियूं। पर झिरकनि खां हिकिड़ो डॉक्टर आहे, उन इलाजु कयो आहे, उनखे 6 ॾींहं थी चुका आहिनि। उन में थोरो अॼु उथी वेहण जहिड़ो थियो आहे। तो उन इलाजु महांगो आहे, 20,000-25,000 हर वारे जा अचनि था। असां ग़रीब माण्हू हाणे पैच कोन, अटे सिर कमाइण खाइण वारो माण्हू हेॾे मूज़ी मर्ज़ जी कीअं करे कीअं बचनि जी करे 8-10 माण्हू घर में खाइण वारा, त उन्हनि जो ख़र्चो पूरो कोन। वसारनि खां इहा अपील जे मदद कंदा त उन्हनि जी महिरबानी थींदी। न त क्योंकि असां में एतिरी पैच कोन जो असीं इलाजु कराए सघूं। जो वाटर 2 रोड लॻावासीं उकणी, हाणे जेको असीं तबाह थी वेरियासीं। हाणे या अलाह या रसूल असां ॿियो को असांजो सहारो ई कोन आहे। भई हाणे हिते बुरा करियूं था असां